नाज़िम वज़ीर आला केपी के स्पीकर गवर्नर हाउस में मेंबरनि जी हलफ़ बर्दारी के चैलेंज करे छडि॒यो आहे। पेशावर हाई कोर्ट में दाख़िल करायल दरख़्वास्त में वफ़ाक़ पेशावर हाई कोर्ट जे रजिस्ट्रार गवर्नर इलेक्शन कमीशन खे धुड़ बणायो वियो आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त असेंबली जो इजलास शुरू थियो त कोरम जी निशानदेही ते स्पीकर इजलास मुलतवी कयो। सूबाई असेंबली जे स्पीकर मेंबरनि खे हलफ़ खणाइण खां इनकार नाहे कयो। गवर्नर हाउस में मेंबरनि जी हलफ़ बर्दारी आइन जे ख़िलाफ़ आहे। चीफ जस्टिस पेशावर हाई कोर्ट जे फ़ैसिले खे कालादम करार ॾिनो वञे। नाज़रीन, एक बार के ब्रेकिंग न्यूज़ ट्यूब वज़ीर आला केपी के स्पीकर गवर्नर हाउस में मेंबरनि जी हलफ़ बर्दारी के चैलेंज करे छडि॒यो आहे। पेशावर हाई कोर्ट में दाख़िल करायल दरख़्वास्त में वफ़ाक़ पेशावर हाई कोर्ट जे रजिस्ट्रार गवर्नर ऐं इलेक्शन कमीशन खे धुड़ बणायो वियो आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त असेंबली जो इजलास शुरू थियो त कोरम जी निशानदेही ते स्पीकर इजलास मुलतवी कयो। सूबाई असेंबली जे स्पीकर मेंबरनि खे हलफ़ खणाइण खां इनकार नाहे कयो। गवर्नर हाउस में मेंबरनि जी हलफ़ बर्दारी आइन जे ख़िलाफ़ आहे। चीफ जस्टिस पेशावर हाई कोर्ट जे फ़ैसिले खे कालादम करार ॾिनो वञे।